प्यारी साध संगत, एक कृष्णम सर्वदेवा। भगवान श्री कृष्ण जी स्तुति करे। अज जे सत्संग की शुरुआत था कयूं, ता सभिनी जो स्वागत आहे। श्रीमद भगवत गीता ते सिंधीअ में सत्संग ॿुधी रहिया आहियूं। तव्हां ॿुधी रहिया आहियो श्रोता। मां ॿुधाए रहियो आहियां, सेंटर में आ भगवत गीता। ये ॿुधण ऐं ॿुधाइण जो जेको संयोग आहे, इहो अद्भुत आहे। अस्तित्व में किथे भी भगवत गीता ते सत्संग थींदो हुजे, वो अद्भुत आहे। अद्भुत आहिनि उहे श्रोता जेके भगवत गीता ॿुधनि पिया था। किथे भी कोई भी जेको भगवत गीता जो श्रोता आहे, वो अद्भुत आहे। छो त माण्हू थोड़े में वठी भॼंदो आहे, थोड़े ॾुखी लॻंदी आहे। जंहिंखे अभ्यास हूंदो आहे संसार जो, पदार्थनि जो, क्रियाउनि जो अभ्यास, वो वास्तविक ॻाल्हियूं जॾहिं ॿुधंदो आहे भगवत गीता जूं, त पचाए न सघंदो आहे ऐं हलंदो चलता थींदो आहे। पर जिते श्रोता टिकी वियो भगवत गीता जे सत्संग में, उहो महान आहे। त असां विश्वास कयूं कि तव्हां उहे श्रोता आहियो जो भगवत गीता जे सत्संग में टिकी बीठा आहियो। सिंधी थी करे, वॾी ॻाल्हि त इहा आहे, ऐं सिंधियुनि में मायूं थी करे। मूंखे इहा ख़बर आहे कि तव्हां नाटक कोन कंदा आहियो, छो त मूं सेखारियो कोन्हे तव्हांखे नाटक करण कि अच्छा लग रहा है, समझ में आ रहा है। ये न चवण जी ज़रूरत आहे, न को तव्हां चवंदा आहियो, छो त कोई अहिड़ी ॻाल्हि थी बि कोन रही आहे। हिते केवल थोड़ो मल हटी रहियो आहे, विक्षेप, थोड़ो कचरो साफ़ थी रहियो आहे, ॿियो कुझु कोन मिली रहियो आहे। त तव्हां श्रोताउनि खे शाबस, जो तव्हां ॿुधी रहिया आहियो। मूंखे भीड़ जी अपेक्षा न हूंदी आहे, भीड़ जी उहा न हूंदी आहे चाहना, श्रोता जी हूंदी आहे। सुठो श्रोता, ॿुधण वारो ऐं सम्झण वारो। हिकु थींदो आहे समूह, भीड़ सत्संग में, ऐं हिकु थींदो आहे प्रेम। समूह में, भीड़ में ॾाढा ॼणा हूंदा आहिनि। सत्य हूंदो आहे, कोई गारंटी कान्हे, पर ॾाढा माण्हू हूंदा आहिनि। उते कुझु पद पाइण जी चाहना हूंदी आहे, कुझु लेवल पाइण जी चाहना हूंदी आहे। प्रेम में 2 ॼणा हूंदा आहिनि, 3 न, टियों जीअं ई आयो तो समूह थी वियो। प्रेम में 2 ॼणा, सिर्फ़ 2। पर प्रार्थना में ऐं ज्ञान में, साक्षी भाव में हिकु हूंदो आहे, केवल हिकु। उते 2 बि न खपनि। त हिते चेष्टा इहा पई थी हले कि भली केतिरा बि अचनि, उहे साक्षी थी करे वेहनि, हिकु ई वेठो हुजे, समूह थी करे न वेहनि, भीड़ ॾिसी करे न वेहनि कि ॿिया बि वेठा आहिनि या न वेठा हुजनि, तूं त आहीं न। माण्हूअ खे महत्व हुजे पंहिंजो। मां हमेशा चवंदो आहियां कि सत्संग ॿुधण अचो पंहिंजे लाइ, ॿिए जे लाइ न, कि ॿिए ॿुधो या न ॿुधो, ॿिए छा कयो या न कयो। ऐं संवाद वक्ता ऐं श्रोता जे विच में थींदो आहे। संवाद वक्ता ऐं भीड़ जे विच में कोन थींदो आहे। भीड़ सां कोन संवाद थींदो आहे, व्यक्तिगत थींदो आहे, हिक ॼणे सां। त जंहिंसां फ्रिक्वेंसी जुड़ी वञे, उहो पंहिंजे लाइ ॻाल्हि खणंदो वञे, सम्झंदो वञे। त ही भगवत गीता जो 18 अध्याय आहे, जंहिंमें अर्जुन जिज्ञासा कई आहे त्याग ऐं संन्यास जे बारे में। भई त्याग छा आहे ऐं संन्यास छा आहे। हिते त्याग कर्मनि जो आहे, कर्मनि जे त्याग सां संबंधित प्रश्न पुछियो आहे अर्जुन को चयोमांव
कर्म जो त्याग करे छॾियां ऐं सन्यासी थी वञा, त कृष्ण भगवान उहो ई सम्झाए रहियो अथसि। पहिरीं सम्झाईंसि सुठे सां, हाणे वरी अर्जुन पुछियो आहे कि मूंखे थोरो स्पष्ट करे ॿुधायो त्याग छा आहे ऐं संन्यास छा आहे, मतिलबु कर्म योग छा आहे ऐं ज्ञान योग छा आहे। इहा अथव सही ॻाल्हि। ज्ञान योग छा आहे, कर्म योग छा आहे। त पहिरीं कर्मनि जे बारे में ॿुधायो कृष्ण भगवान कि तूं अकर्ता थी करे कर्म कर, जंहिंमें असां ॿुधोसीं कर्मनि जो विभाग, कर्मनि जो फल जंहिंखे खपे उन जो वर्णन, प्रारब्ध वग़ैरह ॿुधोसीं। ऐं पोइ ॿुधोसीं कि जेको अकर्ता थी करे कर्म करे थो उहो उनखे फल नथो लॻे, उहो मुक्त थो थी वञे। अहंकार छॾे करे ऐं फल जी चाहना छॾे करे जेको कर्म करे थो उहो मुक्त थो थी वञे। ऐं जेको ईअं नथो करे उहो दुर्मति, भले केॾियूं बि वॾियूं ज्ञान जूं ॻाल्हियूं करे, धर्म करे, कर्म करे, आख़िरी ताईं पाण खे शरीर ई सम्झंदो रहे, मन बुद्धीअ सां ई अटैच हुजे, उहो दुर्मति। कृष्ण भगवान ने उनखे दुर्मति चयो आहे। केॾियूं बि क्रियाऊं करे कोई, इहो 16 नंबर श्लोक, हिते असां पहुता आहियूं। कोई केॾियूं बि क्रियाऊं करे, धार्मिक साधनाऊं करे, पर जेसिताईं अञा देह खां छुटो न आहे तेसिताईं दुर्मति। हाणे क्रियाऊं कोई कंदो, असां ॾिठा आहिनि अहिड़ा महात्माऊं 8-8 कलाक साधनाऊं कंदा आहिनि, कठिन साधनाऊं। कुंहिंजो रोज 4 कलाक जो नेम साधना जो, पर अहंकार त हूंदो आहे न, कर्तापन त हूंदो ई आहे न। त भगवत गीता जोर ॾे थी कि पहिरीं त कर्तापन छॾे ॾे, साधना पोइ जी ॻाल्हि आहे, घणी तो करी या नथो करी। तूं स्वरूप सां परमात्मा सां जुड़ी वञ, भीतर सां कि मां परमात्मा जो अंश आहियां ऐं शरीर मन बुद्धि मूंखां अलॻि आहिनि। पोइ तूं जेको बि कंदे सभु सही आहे, तुंहिंजे द्वारा जेको थींदो उहो सही आहे। पोइ भली तूं 4 कलाक साधना न बि कर, कर्तापन त हटी वियो, पोइ तूं उहो ई कंदे जेको ज़रूरी आहे। 4 कलाक 8 कलाक साधना माण्हू इन करे कंदो आहे न कि कुझु मिले, ईअं कंदो छा फ्रीअ में, कुझु फल मिलण वारो ई त कंदो आहे। त कृष्ण भगवान चयो आहे फल जी त आकांक्षा छॾे ॾियो, कर्तापन बि छॾे ॾियो कि मां थो कयां। पोइ तूं इहो न कंदे, पोइ तूं उहो कंदे जेको मां थो चाहियां। ऐं परमात्मा जो हुकुम मञी करे ई कर्म करण वारो भगवान खे प्यारो आहे। साधना करण वारो भगवान सां प्यार कोन कंदो हूंदो, तपस्याऊं करण वारो, कठिन अनुष्ठान कर्म भंडारा या यज्ञ करण वारो, कर्ता थी करे जेको करे थो उहो भगवान सां प्रेम कोन कंदो हूंदो। हिते महत्वपूर्ण आहे भगवान सां प्रेम। स्वामी राम सुखदास हिकु अद्भुत ॻाल्हि चई आहे, जेका ॻाल्हि ओशो चवंदो आहे। ऐं घणेई दफ़ा मूं ॾिठो आहे ओशो उहे ॻाल्हियूं चयूं आहिनि जेके स्वामी राम सुखदास चयूं आहिनि भगवत गीता जे प्रवचन में, सभई सयाने एक मत। स्वामी राम सुखदास ख़बर अथव कहिड़ी अद्भुत ॻाल्हि चई आहे इन संबंध में, भगवान सां प्रियता महत्वपूर्ण आहे। इहा चई अथई कि तव्हां भले माला खणो या तव्हां भालो खणो या लठ खणो, ॿई बराबर अथव। स्वामी राम सुखदास ऐं इहा ॻाल्हि ओशो चवंदो हो,
माण्हू अशोक त कोन कंदा स्वीकार झट, पर स्वामी राम सुखदास जी ॻाल्हि ॿुधी कंदा स्वीकार। ऐं आहिनि ॿई हिक ई लेवल जा संत, मुंहिंजी दृष्टिअ में हिक ई जॻह ते पहुतल ॿई। स्वामी राम सुखदास जो वक्तव्य आहे इहो कि तव्हां अगर कर्ता थी करे या अकर्ता भलो थी करे, चाहे हथ में माला खणो, जप तप कयो, भगवान जी पूजा भी कयो, तो ये सब प्रकृति में ही पियो तो थे न। थे तो प्रकृति गुण गुण में पिया था व्यवहार कन, तो उन जो अहंकार छाजो। चाहे तव्हां लठ खणो कंहिंखे मारण लाइ, तब प्रकृति में ही पिया था खणो। कहिड़ो फर्क़ु आहे ॿिन्हिनि में? तव्हां चाहे पूजाऊं कयो, साधनाऊं कयो, चाहे कंहिंसां विढ़ो, ॿई प्रकृति में ही पिया थियनि, ॿई कर्ता पिया था थियनि ऐं ॿई फासन पिया था पाप पुण्य में। तो महत्वपूर्ण आहे भगवान सां प्रियता। असली भजन इहो आहे, असली भक्ति इहा आहे कि असांजो भगवान सां प्यार हुजे, मन सां प्यार। ऐं संसार में पोइ जेको करणो आहे, जेको शरीर करे, जेको भगवान कराराए, पोइ उहो कयूं। पोइ छा जी ज़रूरत आहे 8-8 कलाक साधना करण जी, जॾहिं कुछ खपे ई कान। 16 नंबर श्लोक में कृष्ण भगवान उनजी तारीफ़ कई आहे कि जेको कर्ता पन छॾे थो ॾे, ऐं उनजी बुराई कई आहे जेको आत्मा के कर्ता तो समझे, पंहिंजो पाण खे करण वारो तो समझे, सांसारिक कम करण वारो श्रेय पाण खे तो ॾे। उन लाइ स्वामी राम सुखदास चयो आहे, क्रिया महत्वपूर्ण कान्हे, भगवान प्रियता महत्वपूर्ण आहे, क्रिया न प्रियता। भगवान सां प्यार इम्पोर्टेंट आहे, उनजो हुकुम महत्वपूर्ण आहे, उनजो आदेश खे मञण इहो महत्वपूर्ण आहे, अहंकार छॾे करे। ऐं गुरु नानक देव साहिब जन भी इहा ई साधना कई आहे। अचो गुरबाणी ॻायूं, हुकुम ही होवन आकार, हुकुम न कया जाई। जेको उन परमात्मा जो हुकुम समझी तो वठे, उनजो आदेश समझी तो वठे, वो अहंकार नथो करे, कर्म करे तो अहंकार नथो करे। नानक हुकुम जे बुझे त हऊ में कहे न कोई। नानक हुकुम जे बुझे त हऊ में कहे न कोई। हुकुम सबको बाहर हुकुम न कोई। हुकुम अंदर सबको बाहर हुकुम न कोई। नानक हुकुम से बुझे में
कत इहा बस साधना साधे वरती मालिक जो हुकुम, जेको तुंहिंजो हुकुम मुंहिंजा मालिक। कहाणियुनि में ॿुधंदा आहियूं अलादीन खे चिराग मिलियो, जिन चिराग जो जिन, उहो चवंदो हुअसि हुकुम मेरे आका, तूं जेको हुकुम करी उहो कयां। गुरु नानक खे वरी मिली वियो उहो परमात्मा जंहिंजो हुकुम हिन खे मञिणो आहे, हिन खे चवणो आहे जो हुकुम, जेको तुंहिंजो हुकुम। तव्हां ॿुधायो ॿिन्हिनि मां फ़ाइदे में केरु वियो? सोचे जवाब ॾिजो, आसन पको ई अथव। भाई जंहिंखे चिराग जो जिन मिलियो, इहो चवण वारो कि हुकुम मेरे आका, हुकुम कर, छा खपई, इहो फ़ाइदे में वियो? या जंहिं भगवान खे चयो, जंहिंखे भगवान मिली वियो, उन भगवान खां पुछियो हुकुम मेरे आका, केरु फ़ाइदे में वियो? मां ॿुधायां भई इहो छो थींदो आहे। तव्हां व्यवहार में कुछ ॿियो ऐं सत्संग में कुछ छो ॻाल्हाईंदा आहियो? छो त सत्संग चइबो ई उनखे आहे जिते सची ॻाल्हाइणो आहे, सची हलंदो, उते कूड़ हलंदो ई कोन। इहा तव्हांखे ख़बर आहे। इहा मां हर किथे पाठनि ते बि चवंदो आहियां कि तव्हां इन करे भली तव्हांखे ख़बर आहे कि हलंदा कोन आहियो इन ॻाल्हियुनि ते, व्यवहार में त तव्हां हुनखे ई महत्व ॾींदा आहियो, लोभ खे, अहंकार खे, कूड़ खे, स्वार्थ खे। पर सत्संग में छा चवंदा आहियो? नहीं, त्याग ऊंचा है, सत्य महान है। छो त तव्हांखे ख़बर आहे असां सत्संग में वेठा आहियूं। ही एरिया अहिड़ो आहे जिते सत्य ई हलंदो आहे, सत्य ई हलंदो। हिते कूड़ हलंदो बि कोन। इहा ई महिमा सिद्ध थो करे, तव्हांजो वक्तव्य सत्संग जी महिमा सिद्ध थो करे। भाई के वॾे माण्हूअ जे अॻियां असांजी हिमत न थिए कूड़ ॻाल्हाइण जी, माना उहो ज़रूर माण्हू में कुछ पावर आहे। त सत्संग जे इन क्षेत्र में, दरबार में, टिकाणे में अगर तव्हां कूड़ ॻाल्हाइण जी हिमत नथा करे सघो त इन जो मतिलबु आहे तव्हां सत्संग में वेठा आहियो। ऐं ॿाहिरि वञी तव्हां उल्टो ई ॻाल्हाईंदा 100%। उते चवंदा अरे भाई गृहस्थी आहियूं, पैसो बि ज़रूरी आहे, हे बि ज़रूरी आहे, हो बि ज़रूरी आहे। छो त उहो सत्संग कान्हे, उहो संसार आहे। ऐं इहा ॻाल्हि साबित थो करे कि संसार कूड़ो आहे। हाणे सम्झ में आयो न सत्संग जी महिमा छो आहे? छो 24 कलाकनि मां 1 कलाक बि अगर असां सत्संग खे ॾियूं था त केॾी सुठी जॻह खे था ॾियूं, जिते सत्य ई ॻाल्हायो वेंदो आहे, सत्य ई ॿुधो वेंदो आहे, ॿियो कोई ऑप्शन ई कान्हे। या वेहणो आहे या उथी हली वञणो आहे, पर ॻाल्हाइणो सत्य ई आहे, ॿुधणो बि सच आहे। त जंहिंखे सत्य सां प्यार हूंदो उहो त वेहंदो, उनखे उहो टिकंदो बि, आनंद बि वठंदो। त बिल्कुलु सही जवाब तव्हांजो। पर काश दिल सां जवाब ॾियो ऐं उन ते हलंदा हुजो त वधीक सुठो। या ईअं चऊं सत्संग ॿुधी करे पोइ फॉलो कयो घर वञी त वधीक सुठो। व्यवहार में आणियो उन्हनि ॻाल्हियुनि खे त वधीक सुठो। न त हिते त हलो ई, हिते त सच ॻाल्हायो ई पिया था। हाणे त मां नवां प्रयोग शुरू कया आहिनि पाठनि ते। अहिड़ा प्रश्न पुछंदो आहियां जो असलियत ॿाहिरि अची वेंदी आहे। जे हिकु प्रश्न वधीक पुछंदो आहियां न कि 5 सियाणनि सां गॾु नरक में वञणु पसंदि कंदा या 5 मूर्खनि सां गॾु सुर्ग में। कल्ह ईअं थियो पाठ ते त हिकु माई त ईअं ई पई हाणे पई दुका, व्यवहार कुछ ॿियो, हिते सभु कूड़ पई ॻाल्हाए। त हुन चई, हुन पहिरीं दिमाग़ लॻाई कि सही जवाब कहिड़ो हूंदो, जबकि ही सवाल सही या ग़लति जो सवाल कान्हे। ही सही या ग़लति न हूंदा आहिनि सवाल, ही सिर्फ़ु चॉइस वारा हूंदा आहिनि। जीअं रेस्टोरेंट में वञिबो आहे, मेनू कार्ड ईंदो आहे त जेका शइ असांखे वणंदी उहा ऑर्डर कंदा आहियूं न, चॉइस जो मामलो आहे न। ऐं इहो ॾिसंदा आहियूं कि अमीर माण्हू कहिड़ी शइ खाईंदा आहिनि, जेको इहो ॾिसंदो हुजे उहो त मूर्ख। त तीअं सत्संग में अगर प्रश्न पुछियो वियो आहे चॉइस जो कि तूं सियाणनि सां गॾु नरक में वञणु चाहींदे
या मूर्खनि सां सुर्ग में, त इहो चॉइस जो प्रश्न आहे न, साफ़ साफ़ ॿुधाए न। या हिन में बि इहो ॾिसंदे कि नंबर कंहिंमें वधीक मिलंदा, त हुन माई दिमाग़ लड़ाई, होशियार निकिती कि नंबर त ज़रूर हुन में ई हूंदा, छो त मां अॼु भूमिका बि ठाही हुई संतनि जी, समझदारनि जी, भई समझदारनि जो संग, इहो चई चुको हुउमि पहिरीं। त हुन माईअ इहो ऑप्शन चई समझदारनि सां गॾु नरक में, पर ग़लती कहिड़ी थियसि कि नरक में वञणु पसंदि कंदसि। मां चयोमांसि वञो नरक में, त चुप थी वई। त ॿी माई हुनजो बचाव करे चई, अरे तव्हां ऑप्शन ॾिनव न कि स्वर्ग में, इहो समझदारनि सां गॾु नरक में। पोइ मूं चयो कि भाई समझदार त नरक खे बि स्वर्ग ठाहे छॾींदा। पोइ बचाव पई करे कि हिनजो मतिलबु इहो ई हो चवण जो। चयोमांसि इहो हुजे हा न त हीअ महत्व हुनखे ॾे हा, सियाणनि खे चए हा, 5 सियाणनि सां गॾु वेंदसि जेॾां बि मोकिलियो। पर हिनजी ग़लती पकड़ाइजी वई, हिनजी नरक में वञणु पसंदि कंदसि। पकड़ाइजी वेंदो आहे माण्हू कि तूं रुगो रटियल जवाब पे थी ॾीं, नरक में वञणु न तोखे पसंदि आहे। पर प्रश्न हो अहिड़ो त चवण पई चाहे कि जेको ॿियो वारो प्रश्न आहे न, ॿियो ऑप्शन आहे न, उहो छो त उहो लॻे थो हुन में वधीक नंबर मिलंदा। त अॼुकल्ह इहे प्रयोग कया आहिनि कि अंदरि छा आहे माण्हूअ जे, उहो प्रगट कराइण। पोइ त चयोमांनि जेको अंदरि अथव न अची वियो ॿाहिरि। त बिना सोचे चयो नरक में वञणु पसंदि कंदसि, त वञो। अगरि सच में तव्हांजी चाहना चॉइस हुजे हा सियाणनि सां नरक में, त तव्हां सियाणनि खे पकड़े वियो हा, चओ सियाणनि सां वेंदसि। नरक त नरक जेको बि हुजे, तव्हांजो न ध्यानु ई कोन्हे सियाणनि जे तरफ़, समझदारनि जे तरफ़। ईअं ई हाणे ॿियो तो मां तव्हां खां पुछां, 5 दफ़ा चओ सिल्क 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 सिल्क, 5 दफ़ा चओ स्पीड में चओ। एॾो धीरे, हलो छॾो। अच्छा इहो ॿुधायो, गांइ छा पीअंदी आहे? मिल्क। मिल्क चयव तव्हां। कंहिंखे 5 दफ़ा चवाराइजे, चओ सिल्क सिल्क सिल्क, चवंदो सिल्क सिल्क। पोइ चओसि हाणे ॿुधाए गांइ छा पीअंदी आहे? चवंदव मिल्क। छो त दिमाग़ में उहो पियो थो हले। इहे कुझु प्रयोग कयूं पिया था असां, जीअं माण्हू ॾिसो, इहो दिमाग़ जो कमु हूंदो आहे चालाकीअ सां हलणु, पंहिंजो असली रूप लिकाए करे चालाकीअ सां पाण खे होशियार साबित करणु। पर उहो माण्हू उनजी बुद्धि बि धोखो ॾेई सघे थी। पागलपन छा हूंदो आहे? बुद्धि हाणे असांजे वस में न रही, हाणे जेको अंदरि आहे उहो ॿाहिरि पियो थो अचे। पीअण वारनि जो छा हाल हूंदो आहे? बुद्धि हाणे वस में न रही, हाणे हृदय ॿाहिरि पियो थो अचे। त सत्संग में इहो कमु थींदव, तव्हांजे अंदरि में छा आहे उहो ॿाहिरि निकिरी ईंदव। तव्हां केॾो बि बचायो पाण खे। त गुरु नानक चुनाव कयो कि मूंखे इहो रस्तो खपे कि मालिक जो हुकुम छा आहे, ऐं उहो श्रेष्ठ आहे, बजाए हिनजे कि असांखे कोई जिन मिली वञे इहो चवण वारो कि ॿुधाए हुकुम मुंहिंजे लाइ छा आहे। गुरु नानक इहा साधना कई, हुकुम परमात्मा जो हुकुम। अगर कोई गुरु नानक जो जीवन ॾिसंदा न, त उहो जीवन कोई चाहींदो कोन्हे, तव्हां बि कोन चाहींदा, कोई बि न चाहींदो कि ॿेरा कपिड़ा निकिरी वञनि, कॾहिं रेत में, कॾहिं खंडहर में, कॾहिं बियाबान जंगलनि में, कॾहिं थधि में, पहाड़नि ते। इहा का सुठी ज़िंदगी आहे छा? पर मालिक जो हुकुम पियो वठी वञे। कोई न चाहींदो कि असां इहा ज़िंदगी जियूं, पर चओ कीअं था कि इहो सुठो ऑप्शन आहे। हिते उहो ई पियो थो कृष्ण भॻवान शिक्षा ॾे कि तूं पंहिंजी छॾे करे इच्छा मालिक जी चेक कर, उहो छा थो चए। हाणे गुरु नानक जो इहो जीवन ॾिसी करे
तव्हांखे लॻंदो इहो त ग़रीबी जो जीवन आहे, न घर, न रोटी, न मकान, न सुविधाऊं, पर ग़रीबीअ जो कान्हे, हू शहन जो शाह साबित थी वियो। भगवान जो हुकुम मञी करे शहन जो शाह थी वियो। ऐं इहो ख़बर किथे पवंदी हुई? हुनजे समय में गुरु नानक जे, जॾहिं कोई दादागिरीअ सां जॾहिं हुकुम हलाईंदो हो गुरु नानक जे अॻियां, कोई अत्याचारी शासक या कोई पैसे वारो अमीर नवाब जबरदस्ती चवंदो हो कि मुंहिंजो हुकुम ते हे कम कर, उते गुरु नानक छा चवंदो हो? न, मां तुंहिंजो हुकुम कोन मञण लाइ आहियां, मां हुन मालिक जो हुकुम मञींदो आहियां। पोइ कोई चएसि तव्हां अचो आया कोन मूं वटि, त गुरु नानक चएसि छो त हुकुम कोन थियो हो, हुनजो हुकुम कोन थियो हो। त सभु सोचींदा हुआ कंहिंजी हुकुम जी ॻाल्हि पियो थो करे, केरु आहे, नज़र त अचे कोन थो, ऐं न कोई एॾो पैसे वारो पियो थो लॻे, न को कोई वॾी भीड़ गॾु कई अथई, हिनखे मिलियो छा आहे जो बार बार चए थो मां हुनजो हुकुम मञींदो आहियां। तव्हां बि ईअं सोचींदा हूंदा कि अगरि का माई पैसे वारी आहे त हिनखे फ़ाइदो पियो आहे गुरूअ जो हुकुम मञण सां, ऐं न पियो अथसि त पोइ हिनजी का वैल्यू कान्हे। त ही सभु जेके ॻाल्हियूं आहिनि से ॿाहिरि संसार जी तरक़ीअ लाइ कोन्हनि, ही त बसि हुनजो हुकुम मञण जे लाइ आहिनि। श्री कृष्ण भगवान चएसि थो, हिकु मूंखे भॼन तो यादि अचे, ॿुधायां गुरु नानक जो छो त सिमरण थी वियो न, त जॾहिं उहो घुमंदो हूंदो, कॾहिं जंगल, कॾहिं रेगिस्तान, कॾहिं बर्फीला पहाड़, अकेलो, तो उन महिल कंहिंजो हुनखे सपोर्ट हो, कंहिंजो सहारो हो। ये मां लिखियो हो, कंहिं नई नई धुन आई हुई कॾहिं, बर में थर में झर में साण थींदे सफर में, बर में थर में झर में साण थींदे
समेत नाम सारे चिलाने जी का राह पर आए हो तोई राह पर भेजो तोई वाव तो वसेलो हरदम तो मंच हीरो ई का राह आए हो तोई राह पर भेजो। अहिड़ी शिक्षा ॾेई रहियो आहे श्री कृष्ण भगवान अर्जुन खे कि हे अर्जुन तूं कर्तापन छॾे ॾे तूं मुंहिंजी परमात्मा जी इच्छा ॾिस उनजी इच्छा छा आहे। हाणे ॾाढा माण्हू इहो सम्झंदा आहिनि कि श्रीमद भगवत गीता जी जेका शिक्षा आहे सा इहा आहे कि लड़ाई कर। तव्हां बि ईअं सम्झंदा आहियो छा? त छा सम्झंदा आहियो? छा कर? न हलो कर्म कर। अगर केवल एतिरो ई चयो इहा शिक्षा आहे कर्म कर त कर्म त सॼी दुनिया पे थी करे। हा हुन मालिक जे हुकुम सां कर्म कर इहा शिक्षा आहे। पोइ अगर हुन मालिक जो हुकुम आहे संत ठही वञ त संत ठही वञ पर अगर उन मालिक जो हुकुम आहे गृहस्थी थी त गृहस्थी थी वञ। उन मालिक जो हुकुम आहे कि संसार में प्रवृत्त थी त प्रवृत्त थी। इहा आहे भगवत गीता जी शिक्षा कि जेको हू चाहे थो उहो कर। पर माण्हू सम्झंदा आहिनि कि भगवत गीता जी शिक्षा इहा आहे छो त अर्जुन खे चईंसि लड़ाई कर। चङो भलो संत पियो ठहणु चाहे वीचारो सन्यासी पियो थियणु चाहे त शायदि सन्यासी थियण वारनि जे लाइ भगवत गीता कान्हे। ॾाढा इहो कढंदा न अर्थ। ॾाढा रुगो कहाणी थोरी पढ़ी करे अंदाज छा लॻाईंदा कि कृष्ण जी शिक्षा आहे लड़ाई कर। पोइ त ॾेराणी त तयारी वेठी आहे लड़ाई करण लाइ। कृष्ण बि चयो आहे कि लड़ाई कर। न को कृष्ण जी न को भगवत गीता जी इहा शिक्षा आहे कि त्याग न कर। कृष्ण भगवान जी शिक्षा बिल्कुलु सरल आहे कि तूं विच मां हटी वञ। जेको विच में टपकी थो न कर्ता थी करे पोइ तूं थोरो साइड थी वञ। हुनखे हुनजो मञ थोरो। स्वधर्म में मरण बि श्रेयस्कर आहे ऐं पर धर्म। हाणे स्वधर्म छा आहे मतिलबु जेको कमु करण में तोखे कठिनाई न थिए संघर्ष न थिए जेका तुंहिंजी सहज वृत्ति हुजे उहो स्वधर्म। उहो कमु कर। उनमें उहो भली उनमें घटि फ़ाइदो पवई वधीक इज़त न बि मिले भली उहो न हलंदो हुजे संसार में जीअं मां पियो थो कयां तीअं ई तव्हांजो जेको कर्म हुजे गृहिणीअ जो कर्म हुजे गृहस्थीअ जो धर्म हुजे जेको स्वभाव हुजे तव्हांजो त उहो कयो। छो त ॿिए जी मत जे अनुसार हली पर धर्म अपनायो कि ये चल रहा है आजकल। स्वधर्म जी शिक्षा है भगवत गीता जी ऐं स्वधर्म ही परमात्मा स्वधर्म जे रूप में असांजे अंदर ॻाल्हाईंदो आहे परमात्मा कि तोखे ही करणु खपई हाणे हीअं करणु खपई। सहज वृत्ति जेॾां वठी वञे उनमें अहंकार न हूंदो। त स्वधर्म में अगर मरण भी श्रेयस्कर आहे त मारण भी श्रेयस्कर आहे। कृष्ण भगवान इहो थो चए अर्जुन तूं त मार सभिनीनि खे। हिन 17 नंबर श्लोक में कृष्ण भगवान चएसि थो ॾाढो ॻाल्हियूं कई थो पाप पुण्य ज्ञान। मां तो चवे तू विच मां कर्तापन छॾे ॾे। तू साक्षी थी करे शरीर सां तीर हलाए दिमाग सां संधान कर मन सां बचाव भी कर पंहिंजो पूरी तरह लड़ाई कर पंहिंजे लाइ न कुछ सांसारिक पाइण लाइ न मुंहिंजो हुकुम मञी करे। पोइ तूं पाप बंधन में कोन ईंदे तोखे कोई पाप न लॻंदो। त इहा ॾाढी प्रसिद्ध ॻाल्हि थी वई कि जेको मनुष्य अकर्ता थी करे भली कंहिंखे मारे भी थो हत्वा
तब भी वो पाप सां नथो बदिजे। यस्य न अहंकृत भावो बुद्धि यस्य न लिप्यते हत्वा अपि सह इमान् लोकान् हन्ति न निबध्यते। ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे, जंहिंजो दुरुपयोग बि थी सघे थो, दुरुपयोग थी बि रहियो आहे। जलेबियूं हिन पॉइंट जो दुरुपयोग कंदियूं अथव, कीअं जो चवंदियूं अथव कि तव्हांजे घर में अगर काकरोच थियनि तो उनखे मारियो, बढ़िया सां मारियो ऐं अकरता थी वञो। छो त भगवान कृष्ण गीता में चयो आहे कि अकरता थी करे तव्हां भली माण्हू खे बि मारे छॾियो, तव्हांखे पाप न लॻंदो। जलेबियूं ऐं ॿियो इहो बि चवंदियूं आहिनि, हाणे तव्हां चवंदा तोखे ख़बर कीअं थी पए? त्रिकालदर्शी ही चवंदियूं अथव पंहिंजो पाण खे त्रिकालदर्शी। कमला चई तव्हां कॾहिं वया ई कोन आहियो हुनखे सत्संग में, तव्हांखे ख़बर कीअं पवंदी अथव? त्रिकालदर्शी कुछ समझ में आ रहा है भाई त्रिकालदर्शी कंहिंखे चवंदा हूंदा। हाणे मूंखे सम्झ में अचे थो, थोरो विवेक जागृत थी वञे न त त्रिकालदर्शी। भाई रिजल्ट ॾिसबो आहे न, अगर परिणाम ॾिठो वञे त माण्हू एतिरो दिमाग़ न लॻाए सघंदो छा कि होॾां छा थींदो हूंदो। अगर मां रिजल्ट पियो थो ॾिसां जलेबियुनि खे कीअं थियूं उथनि, कीअं थियूं वेहनि, छा थियूं कनि, त छा मां सम्झी नथो सघां होॾां छा थींदो हूंदो। रिजल्ट ॾिसी करे पतो कोन पवंदो आहे कि ॿार पेपर में छा कहिड़ो मुंहुं कयो आहे। कोई ॿार चए मां ॾाढी महिनत कई आहे, पेपरनि जे ॾींहंनि में चए मां ॾाढी महिनत कई आहे, सुठा नंबर 1 पेपर करे आयो आहियां। माण्हू पिणस हुनखे प्यार कनि, खाराइन्स पीआरिन्स, भाई हल घुम मॉल घुमूं पाण, हेॾा महिनत कई अथई, ऐं रिजल्ट अचे 0 0 0 सभिनी विषयनि में। त माउ पीउ छा चवंदा? कुटींदसि कोन छा? माउ पीउ सम्झी कोन वेंदा कि हाणे भली केॾो बि चए मूं महिनत कई आहे, रातियूं जागियो आहियां, सुठा कया आहिनि, छा विश्वास कंदा ॼण? तीअं ई असां समाज में इहो ॾिसंदासीं न कि माण्हू वञी कहिड़ी दिशा में रहियो आहे, माण्हू करे छा रहियो आहे। असांजी सिंधियूं मायूं, समाज जूं मायूं छा करे रहियूं आहिनि, धर्म खां कीअं पई थियूं दूर थियनि, परंपराऊं छॾनि पई थियूं, त छा सम्झ में शक कोन वेंदो कि ज़रूर ही सभु उतां ई पियो थो थिए जंहिं सत्संग में वेंदियूं आहिनि। बसि इहो ई आहे त्रिकालदर्शी। त इहा पोइ वरी कुझु पाण ई बि अची ॿुधाईंदियूं आहिनि, अस्तित्व बि मुंहिंजी मदद कंदो आहे, कुझु ॻाल्हि कढंदियूं आहिनि बि। त इहा ख़बर पई कि जलेबियूं चवंदियूं आहिनि कि घर हिकिड़ी माईअ पुछियईंसि दीदीअ खां, दीदी घर में काकरोच बहुत हो रहे हैं, अब क्या करें, इनको मारें? त उन ओॾी महिल ई प्रैक्टिकली पंहिंजे पेर सां काकरोच खे मारे करे चयईंसि बसि हरिओम चओ ऐं मारियतई। ऐं पोइ वरी उनजी मुंहुं बि ॾाढा मारिया आहिनि काकरोच, अकरता थी करे ऐं हरिओम चई करे। इहो दुरुपयोग थियो आहे, हिन कृष्ण जी हिन ॻाल्हि जो दुरुपयोग सायो करे थियो आहे। ऐं हुन माईअ इहो चई, उहा असां वटि हाणे ईंदी आहे, चई तव्हांजो हिते मां ॿुधो तॾहिं खां सम्झ में आयो कि न। हींअर अगरि तव्हां मूंखां पुछो कि छा अगरि काकरोच थियनि घर में त छा कयूं, या तव्हां ई ॿुधाईंदा छा करणु खपे? वधंदा वञनि त मारणु खपे या न मारणु खपे? न मारणु खपे न, भली केॾा बि ज्ञानी छो न हुजो, न मारणु खपे। हिंसा जो त समर्थन आहे ई कोन किथे बि। वधि में वधि तव्हां बचाव कयो, साफ़ सफ़ाई रखो, चाक ईंदो आहे न हिकिड़ो,
लक्ष्मण रेखा त उहो कयो। बाक़ी मारे करे ऐं जिन इहो कमु कयो, काकरोचनि खे निर्दयता सां मारियो, सिधी सी ॻाल्हि आहे उहो अकर्ता त कोन हूंदो। छो त काकरोच खे छो थो मारे? घर खे साफ़ करण लाइ। माना घर में अञा आसक्ति आहे, हुनजी देह में बि आसक्ति आहे, संसारी टोटल संसारी लॻो पियो आहे। त उहो त चए मां अकर्ता आहियां, पर उनजो जेको नतीजो निकितो कमला खे ख़बर अथव ऐं हिन मीरा खे बि ख़बर अथव उनजो अंत केॾो ख़राब थियो हो या न। उन जे दीदीअ सीट ते वेही जेका ज्ञान ॾींदी हुई ऐं काकरोच मारींदी हुई अकर्ता थी करे, उनजो अंत एॾो ख़राब थियो। हिकु ॾींहुं न महीना उन लोड़ियईं त छा उहो बची वियो? छा कई करता थी? हिते ॻाल्हि पोइ कहिड़ी आहे? हिते कृष्ण त चए थो माण्हू खे बि मार भली पाप न लॻंदई। हिते ॻाल्हि इहा आहे कि हिते भॻवान जी आज्ञा आहे, हिते धर्म बचाइण जी ॻाल्हि हली रही आहे कि हे अर्जुन, हे जेके साम्हूं ॾिसी थो न कौरव पक्ष में, इहे सभु अधर्मी आहिनि ऐं अधर्मी जो साथ ॾियण वारा आहिनि। तूं भुलिजी वञे, इहे उहे ई आहिनि जिन द्रौपदीअ जो चीर हरण कयो भरी सभा में। ऐं हे जिनखे चई थो मुंहिंजा वॾा वॾा, इहे चुप करे वेठा हुआ ओॾी महिल। पोइ तूं चाहींदो कि ईंदड़ समय में माण्हू चवनि कि सही हुआ, माना इहो जेको कर्म करे सो सही आहे। दुर्योधन हमेशा अनीति अधर्म कयो त तूं मैसेज ॾियण त चाहिए सही आहे न, मुंहिंजो हुकुम अथई हिननि खे मार, तोखे पाप कोन लॻंदो, धर्म जी रक्षा थींदी। त हिते जेका ॻाल्हि आहे मारण जी कंहिंखे, उनमें इहो कान्हे कि असां कंहिंखे बि मारण चाहियूं बदिले जी भावना सां ऐं चऊं कृष्ण भॻवान चयो आहे मार। न, अर्जुन जे लाइ आहे सिर्फ़ इहो हुकुम, तव्हांजे लाइ या मुंहिंजे लाइ कान्हे। अर्जुन जे लाइ आहे हुकुम कि तूं हिननि खे मार, तोखे पाप न लॻंदो। ऐं सभिनी जे लाइ आहे, जीअं सैनिक थींदा आहिनि लड़ाईअ में, सैनिक बि त मारींदा आहिनि, उन्हनि खे बि पाप न लॻंदो आहे, छो त उन्हनि खे बि हुकुम आहे। डॉक्टर ऑपरेशन कंदे कंदे अगरि मरीज जी जान हली वञे त बि डॉक्टर खे पाप न लॻंदो आहे, छो त उहो त बचाइण जी पंहिंजो धर्म पियो निभाए। गंगा नदी वहंदी आहे त हुन में अनेक पापी माण्हू डुबी हणंदा आहिनि, पर गंगा खे पाप न लॻंदो आहे हुनजो। त असांजो जीवन ईअं हुजे निर्लेप, कोई पाप न। कि अर्जुन समझो साक्षी थी करे मारियो, कंहिंखे मारियईं, पर जंहिंखे मारियईं उनखे त ज्ञान आहे कोन साक्षी भाव जो, उनखे त उहा ई पीड़ा थींदी, त पोइ बि पाप न लॻंदो। साम्हूं वारे खे त, साम्हूं वारो त अज्ञानी आहे, उहो त शरीर खे मां सम्झी वेठो आहे, त उनखे त पीड़ा थींदी न। पीड़ा त थींदी न, हिंसा त पाप आहे न, त पोइ पाप कंहिंखे लॻंदो हुओ? हिनखे त कोन लॻंदो। जे साक्षी थी करे कर्म कयो, कंहिंखे मारी बि भॻवान जो हुकुम सम्झी करे, त हिन अर्जुन खे त न लॻंदो। अगरि साम्हूं वारे खे पीड़ा थी, दुख थियो, त इहा उनजी जिम्मेदारी आहे, इहो उनजो कर्म आहे कि ज्ञान उपलब्ध करे। साक्षी भाव अगरि उनजो उपलब्ध न थियो आहे त उनजो अज्ञान ई जिम्मेदार आहे। पर हाणे उल्टो कयो, साम्हूं उहो बीठो आहे जेको होश पूर्वक साक्षी भाव में बीठो आहे, ऐं हितां जेको तीर थो हलाए उहो वरी अज्ञानी आहे, पापी आहे, हिंसक आहे। उहो त मारण जे लाइ मारे थो कंहिं साधु पुरुष खे जेको ज्ञान में स्थित आहे, जेको शरीर खां अलॻि आहे, त कंहिंखे पाप लॻंदो? उनखे लॻंदो। हुनखे त पीड़ा कोन थींदी, जंहिंखे तीर लॻो उनखे कुझु कोन थींदो, उहो त अलॻि थी चुको आहे।
पर ही करता थी करे पियो तो मारे, इन करे हिनी बि बदिजी वियो, हिन ते पाप पुण्य लागू थी वियो, छो त करता थी करे मारियो आहे, कोई भगवान जे हुकुम सां कोन मारियो आहे। त ॾाढो गहन ही सिद्धांत आहे, महत्वपूर्ण इहो आहे असां पंहिंजी मंशा ठीकु कयूं, असांजे मन में हिंसा न हुजे, कंहिंखे परेशान करण जी दुखाइण जी चाहना न हुजे, द्वेष न हुजे, ईर्ष्या न हुजे, ऐं इन्हनि सभिनि खां पोइ अहंकार बि न हुजे, पोइ पाण ई असांखां सुठा ई कर्म थींदा। असां उहो ॻोल्हण जी कोशिश कयूं जेको असांजे भीतर वेठो आहे, निरंतर ॾिसे पियो थो, जेको साक्षी भाव आहे, उनखे अगरि भक्तीअ जे भाव सां ॾिसूं त हुन लाइ चयो वियो आहे उहो परमात्मा वेठो आहे भीतर। अगरि पंहिंजो पाण खे साक्षी सम्झण में ॾुखियाई थी थिए त इहो सम्झूं परमात्मा भीतर वेठो आहे, उहो असांखे निर्देश जीअं करे असां अहंकार छॾे करे उहो कमु कयूं। हिकु भॼन यादि अचे थो, उहो तव्हां ॿुधाइजो कि प्रसंग सां मैच आहे या कान्हे, पर मूंखे ॻाइण जी इच्छा पई थी थिए, प्रसंग सां मैच आहे या न आहे इहो त तव्हां ॾिसिजो। अगरि तव्हां चवंदा न प्रसंग सां मैच कान्हे त मां छॾे ॾींदमि, बंदि करे छॾींदमि। तेरे मन में राम, हले मन में राम, तन में राम, रोम रोम में राम रे, राम सुमिर ले ध्यान लगा ले, छोड़ जगत के काम रे, बोल राम बोल राम, बोल राम राम राम, तेरे मन में राम, मन में राम, रोम रोम में राम रे, राम सुमिर ले ध्यान लगा ले, छोड़ जगत के काम रे, बोल राम
हर अध्याय में तो असांजे सत्संग जी समाप्ति थे थी भक्ति ते राम शरण सुखदाई ते इते सत्संग जी समाप्ति वरी पाण मिलूं था परीं।